सगियू मां आगा अनवर अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ सगियू में सिंध एजुकेशन फाउंडेशन गवर्नमेंट ऑफ सिंध जे ताउन सां हलंदड़ नूर अरकम फाउंडेशन असिस्टेड स्कूल मौलवी मोहम्मद हाशिम कलहड़ो में सालाना इम्तिहान जे नतीजनि जे ऐलान ऐं इनामी तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें शागिर्दनि उस्तादनि वालिदैन ऐं मुअज़्ज़िज़ महिमान शिरकत कई। 8 जमात जे कामयाब शागिर्दनि खे इनामनि सां नवाज़े वियो, जॾहिं त आकाश अली वल्द बाग अली कलहड़ो 100 मार्कूं हासिल करे स्कूल टॉप कयो। शागिर्दनि में कैश प्राइज़, किताब, ट्रॉफियूं, मेडल पिणु विरहाया विया। हिन तक़रीब में शागिर्दनि हमद नातू, मिली नग़मा, टैबलोस, चिटा भेटी जो मुक़ाबिलो पिणु कयो, जंहिंमें 5 क्लास जी टीम ट्रॉफी पंहिंजे नाले करे वरिती। तक़रीब में हिन स्कूल जे हेड मास्तर स्कूल दरवेश चन्ना, स्कूल ऑपरेटर उस्ताद आशिक़ हुसैन कलहड़ो, सफ़ा पब्लिक स्कूल जे हेड मास्तर उस्ताद असकर खोहावड़, NFE सेंटर्स जो मास्टर ट्रेनर उस्ताद बरकत अली बहलीम समेत ॿियनि महिमाननि शिरकत कई। सीनियर तालीमदान उस्ताद आशिक़ हुसैन कलहड़ो तालीम ते ज़ोर ॾींदे चयो त क़ौम जी बहितरी लाइ नियाणियुनि जी तालीम ज़रूरी आहे। अगरि क़ौम खे संवारणो आहे त नियाणियुनि खे पढ़ाइणो आहे। जहाल जो ख़ात्मो तालीम सां मुमकिन आहे।